बिरासती भरिसां ॻोठ दाली में 5 साल अॻु संगावती तकरार तां कल्होड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े दौरान ग़ुलाम सरवर कल्होड़ो धुर जे 3 क़त्लनि ऐं 1 ज़ख़्मी जे वाक़े जो राजड़ी नबरो थी गुज़रियो। फ़ैसिले में मजमूई तौर ते 2 करोड़ 57 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो ऐं धुरियूं पाण में खीर खंड करे दुआए ख़ैर कराई वई। अहिड़े नबेरे बाद इलाइक़े में सराहाई नबेरो सरला हाउस नौशर फ़िरोज़ ते रईस ग़ुलाम हुसैन अब्बासी ऐं डॉक्टर मज़हर अब्बासी सुहेल अख्तर अब्बासी अली असगर अब्बासी मोहम्मद ख़ान जुड़ेजो ऐं ॿियनि जी सरपंची में थी गुज़रियो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं अमीननि जी मौजूदगी में ॿुधी वयूं। ॻाल्हियूं ॿुधण बाद फ़ैसिले जी फ़तवा जारी कई वई। फ़तवा में मरहूम तपेदार बरकत कल्होड़ो जे धुर खे ॾोही करार ॾिनो वियो ऐं ॾंड मुक़ररु कयो वियो। 5 साल अॻु ग़ुलाम सरवर कल्होड़ो ऐं मरहूम तपेदार बरकत कल्होड़ो जी धुरियुनि में संगावती तकरार दौरान झेड़ो थियो हो, जंहिंमें ग़ुलाम सरवर कल्होड़ो जी धुर जा 3 खून थी पिया ऐं फ़ैसिले में धुरियुनि खे चयो वियो त धुरियूं हिक ॿिए मथां दाख़िल केसिस तां हथ खणंदियूं। पहिरें मरहले में महीने अंदरि ॾोही धुर 50 लख रुपया जमा कराईंदी ऐं अॻराई कंदड़नि ते पिणु 1 करोड़ रुपया ॾंड मुक़ररु कयो वेंदो। यादि रहे त बिरासती भरिसां ॻोठ दाली में 5 साल अॻु कल्होड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां खूनी झगड़ो थियो हुयो, जंहिं दौरान मरहूम बरकत तपेदार जी धुर ते फायरिंग में 3 ॼणा ग़ुलाम क़ादिर कल्होड़ो, संदसि पुटु अब्दुल जब्बार कल्होड़ो ऐं भाइटियो अब्दुल हफ़ीज़ कल्होड़ो क़त्ल थी विया हुआ, जॾहिं त 1 ॼणो ग़ुलाम मुश्तबा कल्होड़ो ज़ख़्मी थियो हो। अहिड़े वाक़े जी बि कल्होड़ा बिरादरी जे माण्हुनि में सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास वारो माहौल पैदा थी वियो हुयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।